नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत में अवां खे अपडेट कंदासीं त सेनेट इजलास ने आइलैंड अथॉरिटी जो ऑर्डिनेंस पेश न करण ते अपोजिशन तरफ़ां वॉकआउट कयो वियो आहे। आइलैंड ऑर्डिनेंस खे सेनेट जे साम्हूं पेश नथो कयो वञे। रज़ा रब्बानी जो इहो चवणु हो। अवां खे अहम ख़बर ॾियो पिया सेनेट इजलास जे हवाले सां, जिते आइलैंड अथॉरिटी जो ऑर्डिनेंस पेश न करण ते अपोजिशन तरफ़ां वॉकआउट कयो वियो आहे। आइलैंड ऑर्डिनेंस खे सेनेट जे साम्हूं पेश नथो कयो वञे। पीपी सेनेटर रज़ा रब्बानी जो इहो चवणु हो। अवां खे इहा ख़बर ॾियो पिया नाज़रीन, सेनेट इजलास में आइलैंड अथॉरिटी जो ऑर्डिनेंस पेश न करण ते अपोजिशन तरफ़ां वॉकआउट कयो वियो आहे। सेनेट इजलास जो आहे ऐं सेनेट इजलास में आइलैंड अथॉरिटी जो ऑर्डिनेंस पेश न करण ते अपोजिशन जो वॉकआउट। आइलैंड ऑर्डिनेंस खे सेनेट जे साम्हूं पेश नथो कयो वञे। पीपी सेनेटर रज़ा रब्बानी जो इहो चवणु हो। ऑर्डिनेंस 120 ॾींहंनि अंदरि पार्लियामेंट में पेश करणु लाज़मी हूंदो आहे। पीपी सेनेटर रज़ा रब्बानी जो इहो चवणु आहे। अपोजिशन सेनेट जे इजलास जो वॉकआउट करे छॾियो आहे ऐं रज़ा रब्बानी ॻाल्हाईंदे इहो चयो आहे त ऑर्डिनेंस खे 120 ॾींहंनि अंदरि पार्लियामेंट में पेश करणु लाज़मी हूंदो आहे। रज़ा रब्बानी जो चवणु हो त ऑर्डिनेंस पेश करण लाइ मेरीटाइम मिनिस्ट्री खे ख़त लिखियो हो, पर अञा ताईं पेश नाहे कयो वियो। इन्हनि खे ख़ौफ़ आहे त जेकॾहिं ऑर्डिनेंस पेश कंदासीं त रद्द थी वेंदो। रज़ा रब्बानी जो चवणु आहे त 120 ॾींहंनि अंदरि ऑर्डिनेंस खे पार्लियामेंट में पेश करणु लाज़मी हूंदो आहे। अवां खे अपडेट कयो पिया नाज़रीन, अपोजिशन तरफ़ां सेनेट इजलास जो वॉकआउट कयो वियो आहे। अपडेट्स मालूम कंदासीं। MB सुमरो लाइन ते मौजूदु आहे। MB, छा अपडेट्स आहिनि वधीक? जी, सेनेट जे इजलास में अॼु जेको आइलैंड अथॉरिटी जो ऑर्डिनेंस जारी थियो आहे, उहो 2 सितंबर ते जारी थियण जे बावजूदि हिन वक़्त ताईं उनखे पार्लियामेंट में पेश न करण जे ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो वियो आहे। मियां रज़ा रब्बानी चयो त इहो आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। आइन में इहो वाज़े तौर ते आहे त जीअं ऑर्डिनेंस जारी थींदो त उहो जीअं ई इजलास ॿिन्ही पार्लियामेंट जे ऐवाननि जा थींदा उन में पेश कयो वेंदो। उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई पई वञे ऐं हिननि मुतालबो कयो त सूमर ते ई ऑर्डिनेंस पेश कयो वञे, जीअं उनखे रद्द करण जे लाइ करारदाद पेश करे सघिजे। इहो ऐवान जो हक़ आहे ऐं इहो सूबनि जो हक़ मारियो पियो वञे ऐं उन ऑर्डिनेंस पेश न करण ख़िलाफ़ बि मुख़ालिफ़ घुर जूं पार्टियूं, जिन में JU आहे, मुस्लिम लीग नून, पीपुल्स पार्टी ऐं नेशनल पार्टी, इन्हनि पार्टियुनि जा मेंबर वॉकआउट करे विया ऐं उनखां पोइ वरी अलामती वॉकआउट हुई। उनखां पोइ वरी ॿीहर आया ऐं जमायत इस्लामी खां वठी इन्हनि सभिनी पार्टियुनि इन ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे अॼु। ऐं सीपेक अथॉरिटी जो जेको ऑर्डिनेंस हो उनजी बि मुदत पूरी थी वई आहे। उन मसइले खे बि सेनेट जे अॻूणे चेयरमैन मियां रज़ा रब्बानी उथारियो ऐं उन चयो त हिन वक़्तु उहो ऑर्डिनेंस जी मुदत ख़तम थी चुकी आहे सीपेक अथॉरिटी वारो। इन करे हींअर कानूनी कवर नाहे ऐं उहा मौजूदु कोन्हे का। ऐं उनखां पोइ जेको जीअं ख़तमु थी आहे उनखां पोइ जेके सीपेक अथॉरिटी जा जेके फ़ैसिला आहिनि उहे कानूनी न आहिनि। ऐं हिन एहतजाज कयो त इन सीपेक अथॉरिटी बाबति ऐवान में जवाबु ॾियण जे लाइ रिथाबंदी जे वज़ीर खे हिते मौजूदु हुजणु खपे, पर उहो कोन आयो आहे। ऐं उन ते बि पोइ सेनेट चेयरमैन उन ते अरबा ते इन मसइले खे रखियो आहे त सीपेक अथॉरिटी वारे ऑर्डिनेंस ते अरबा जे ॾींहुं रिथाबंदी जे वज़ीर खे हिदायत कई आहे त उहो अची जवाबु ॾे। जी, वॾी महिरबानी MB सुमरो अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, रज़ा रब्बानी जो चवणु त ऑर्डिनेंस लाइ 2 भेरा ख़त लिखी चुका आहियूं, पर अञा ताईं ऑर्डिनेंस पेश नाहे कयो वियो। सेनेट इजलास जे हवाले सां अवां खे अपडेट कयूं पिया। आइलैंड अथॉरिटी जो ऑर्डिनेंस पेश न करण ते अपोजिशन तरफ़ां वॉकआउट कयो वियो आहे।